कोटकी जिला के आदिलपुर जे गोठ नूर मोहम्मद लगारी में कदीमी कब्रिस्तान अंदर जानवर घुमण लगा। रहवासियों जो चवण है त इंतजामिया के शिकायतों कयूं वयूं पर चौदीवारी नाहे ठाराई वई। रिपोर्ट कर रहो है टाइम न्यूज़ रिपोर्टर माजिद अली कलवर। नाज़रीन असीं वक्त मौजूद आहियूं यूसी ख्वारा जे गोठ नूर मोहम्मद लगारी में, जिते केतिरे ई 100 साल पुराणो कब्रिस्तान जेको चौधरी रोज़ न करे कब्रिस्तान जी बेरमती थिए पई। अॼु त वधीक हितां जा जेके ॻोठाणा आहिनि ऐं हितां जा जेके मुख़्तलिफ़ बिरादरी आहे जेके हिन कब्रिस्तान में दफ़न थियण जे जेको आहे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक हुनजो छा चवणु आहे। टाइम न्यूज़ चैनल जा थोराइता आहियूं जेको हिन टाइम असांजे हिकिड़े कदीमी कब्रिस्तान में आया नी जेको कवरेज जे लाइ। ऐं ही कब्रिस्तान जेको आहे तमामु पुराणो कदीमी कब्रिस्तान आहे। हिन में मुख़्तलिफ़ क़बीला दफ़न थियल आहिनि। भया बिरादरी हुजे, लगारी हुजनि, लांगा हुजनि, कुलाची हुजनि, सूमरा हुजनि, दाया हुजनि। पर अफ़सोस असां जेके अॻु में बि एहतजाज करे आहियूं ऐं हाणे बि जेको आहे टाइम न्यूज़ ते आवाज़ उथारियूं था, ख़ुदा रा असांजे कब्रिस्तान खे चौदीवारी ॾिनी वञे। अॻु में बि असां दरख़्वास्तूं हर ऑफिसर ॾे उमानियूं आहिनि, पर उन्हनि जो को बि ख़र्तेल न निकितो आहे। हिन टाइम कुत्ता हुजनि, ॿिला हुजनि या माल हुजे, कब्रिस्तान जेके मसवार थियनि था, ख़तमु थियनि था। ऐं असांजूं वॾरनि जूं क़बरियूं आहिनि जेको हिफ़ाज़त कई वञे ऐं चौदीवारी असांखे कब्रिस्तान जे लाइ ॾिनी। इन बुलेटिन में फ़िलहाल एतिरो ई। ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर थियूं था हेडलाइंस सां गॾु। ॾिसंदा रहो टाइम।